नाज़िम गाजी ख्वाबर जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि में ताज़िया झूला या लंपाक सिंगारिया पिया वञनि। इमाम बारगाहुनि अंजुमन जाफ़रिया इमाम बारगाह पंजतनी में मजलिसूं कराइण जो सिलसिलो पिणु जारी आहे। उन हवाले सां ॾिसूं था मुसवर ख्वावर जी ही रिपोर्ट। जी तो नाज़रीन हींअर असां मौजूद आहियूं गाजीपुर लॻ ॻोठ खानवंत ख्वार जी क़दीमी इमाम बारगाह आहे अंजुमन जाफ़रिया में, जिते ताज़िया रोज़ा झूला ऐं अलम सिंगारिया पिया वञनि, जेके 10 मुहर्रमुल हराम ते जुलूस में बरामद कया वेंदा। ऐं जॾहिं त ॿिए तरफ़ गाजीपुर ऐं ॻोठ खानवंत ख्वार जी मजलिसनि जो बि सिलसिलो ॾींहुं राति जारी आहे। उन हवाले सां असां अज़ादरनि सां मोमिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदन जो छा चवणु आहे। जीअं त असांजो ॻोठ खानवंत ख्वार तालुका नसीराबाद में असां हर साल वांगुरु हिन साल बि असांजे ताज़ियनि जो रोज़नि जो सिंगारण जो अमल जारी आहे। ऐं जेको असां हीअ जीअं ताज़िया असां सिंगारींदा आहियूं, हीअ ताज़िया सिंगारण खां बाद में असां 10 मुहर्रम जे ॾींहं ते हीअ ताज़िया असां जुलूस में बरामद कंदा आहियूं। असांजे क़दीमी असांजे प्रोग्राम जिते थींदा रहंदा आहिनि, उनमें 7 मुहर्रम जी राति शहज़ादा क़ासिम अलैहिस्सलाम जी सेज बरामद कई वेंदी आहे ऐं जुलूस बरामद कई वेंदी आहे। ऐं उन सां गॾोगॾु 10 मुहर्रम जे ॾींहुं बि असांजो जुलूस बरामद कयो वेंदो ऐं असांजे हिते ॻोठ जा काफ़ी इलाइक़े जा हिन ॻोठ में तक़रीबन 5 खां 6 हज़ार मोमिनीन हिते शरीक थींदा आहिनि। ऐं असां जॾहिं हीअ रोज़ा सिंगारींदा आहियूं ऐं अलबेत के उन सां गॾोगॾु असां भेटा बि पेश कंदा आहियूं। 10 मुहर्रम ऐं 7 मुहर्रम जी राति शहज़ादे क़ासिम अलैहिस्सलाम जी सेज बरामद थींदी आहे। 10 मुहर्रम जे हवाले सां जुलूस निकिरो वेंदो आहे ऐं अज़ादार जेके बि आहिनि शरीक थींदा आहिनि ऐं दर हसनैन नवाखान पार्टी नवाखानी कंदी आहे। जुलूस पंहिंजे रवाती रस्तनि सां थींदो इमाम बारगाह में नहर थी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उनजे साथियुनि जेकी कुर्बानी करबला जे मैदान में ॾिनी, उहा तौहीद नबूवत दीन इस्लाम ख़ातरी जी करबला में पंहिंजा बचड़ा शहीद कराया। 3 ॾींहंनि जी बुखायल ऐं प्यासी ही फ़ौज 72 सिपाहियुनि जो मुख़्तसर लश्कर ऐं साम्हूं लश्कर यज़ीद जो जेको लखीं सिपाहियुनि ते मुश्तमिल हुयो। ही जंग हक़ ऐं बातिल जे दरमियान जंग हुई, का इक़्तिदार या कंहिं हुकूमत या कुर्सी जी जंग न हुई। हक़ ऐं बातिल जे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो लश्कर हक़ जी नुमाइंदगी करे रहियो ऐं यज़ीद जो लश्कर बातिल जी नुमाइंदगी करे। सदियनि खां वठी मुहर्रमुल हराम जो चंड नज़र ईंदे ई मोमिन अज़ादरनि जूं अखियूं अश्क बार थी थियूं पवनि। अहिड़ी तरह मोमिन हज़रात नज़रानाए अक़ीदत पेश करण लाइ रोज़ा ताज़िया सिंगारे हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानेसरान जी यादि में खिराज अक़ीदत पेश कंदा आहिनि। कैमरामैन राजा शजर अब्बास सां गॾु मुसवर हुसैन, मेरान टी न्यूज़, गाजीपुर।